Amaji Samatun Tain, Radio Voice of St. London. Dr. Lakula World Sindhi Congress जो चेयरमैन ऐं असांजे लाइ हमेशह उत्साह रहियो आहे ऐं अॼु असां लंडन मां हिते कई आया आहिनि ब्रैडफोर्ड में डॉक्टर लकुलो हाणे खे अर्ज़ु कंदुसि त उहो मुखातिब थियनि. To enlighten us, to pay tribute, to give their views upon the situation we all are in. And this is really very, very heartening. From the depth of my heart, I'm grateful to all of you who have come here today to join us, to make us feel that we are not lonely. Still people are there. We are there. So when you come and join us, we feel we are not alone. And last but not the least, at the end of the day, we came here at 12 and we might leave by 5, 6 o'clock. But the work that has gone into this, these days of work, hard work, commitment, contributions. Ada Haq, Ada Gul, Ada Ali, Ada Rauf, Ada Sikandar, Ada Sattar. They've done enormous work to make this happen. But Bitai ji share hai, the mohabbat vidua mamre na ta kere kashala kade. It is their love to their motherland that has made them to work. Otherwise, they might have gone to do a shift and would have earned a few £100. But no. They worked for days and nights to make this happen. Today, we have to come to remember our heroes, our martyrs. Sheikh Ashwa, jo saade to nangante, जो साड़े तो नंगन ते ऐं पंहिंजनि झूपनि जंगनि ते ऐं पंहिंजी खेती टोखीअ ते ऐं पंहिंजी रीत अनोखीअ ते सो माण्हू मूं न मरणो. Those who give their lives for their national honor, those who give their lives for their motherland, those who give their lives for their people, for the people who give their lives for their culture. They're not going to die. They will not die. And we say one thing as well. Because Komu, the history of nations, that is spread over thousands of years. असीं रुगो पंहिंजी ज़ाती ज़िंदगी में सर्वाइव करण लाइ केॾो पोरियो कयूं था, पंहिंजनि बचनि खे पालण लाइ केॾो पोरियो कयूं था. हज़ारनि सालनि खां क़ौम खे ॼाणण लाइ छा था सम्झो का चर्चे जी ॻाल्हि. हिन मुल्क में, हिन दुनिया में ज़ोरावर, दाड़ेल, कातिज़, फोरू, कातिल बीठा आहिनि. ऐं साहिब सिंध जहिड़ी धरती, of course, सभु कंहिंखे पंहिंजी माउ वणे थी, मूंखे सिंध वणे थी, छाकाणि सिंध मुंहिंजी माउ आहे. ईमानदारीअ सां बि ॻाल्हि कजे त it is one of the finest, richest country on earth. ऐं उन ते ज़ाहिरा हमला थींदा आहिनि. हज़ारनि सालनि जी तारीख़ में हज़ारनि माण्हुनि, लखनि माण्हुनि, हिकिड़ा तो विच नाला ख़बर आहे. डॉक्टर नसीर दश्ती चयो तो लखे माण्हू बेनाम मारिजी विया. हिते रिमेम्बरेंस डे कंदा आहिनि, जेके रेड पॉपी डे चइबो आहे. उहे उन्हनि हज़ारनि सिपाही जेके बेनाम मरी विया. हिन क़ौम खे ॼाणण लाइ लखनि माण्हुनि क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि. का चर्चे जी ॻाल्हि न आहे. ऐं उन सॼे तारीख़ी प्रोसेस में असीं हाणे हिन हालतुनि में अची पहुता आहियूं. ऐं
असी सदाई को लफ़्ज़ चुनाई तो बाबा असी पंहिंजे शहीदनि जो रत रायगान कुर्बानी रायगान न थींदासीं। हिननि माण्हुनि ज़िंदगी में असांजो कुर्बानी जो थी तव्हीं अॼु आयो बि आहे बि कुर्बानी आहे, पर उन्हनि माण्हुनि जिन पंहिंजी जान ॾिनी, जिन साह ॾेई बेसाह ॾिनूं, तो शेखा जो ॿियो शेर आहे ही प्यार पतंगा खामी विया ऐं केॾो दूर उॾामी विया, ही प्यार पतंगा खामी विया ऐं केॾो दूर उॾामी विया, पर तुंहिंजे मुंहिंजे ॾींहं में हू पंहिंजी जोति जलाए विया। Those, the butterflies who love their motherland, they have been burned to ashes and they have flown away. But they have lit the light in our lamps. And this is the light that is burning in ourselves. If we feel committed to our motherland, that we need to be free. Our people need to be free. Our people need to be happy. There should be justice and there should be equality. And that is the light that they burn, but they lit in our hearts. We have reached where we stand today as a nation in the current space and time, honestly. To be honest, this is my honest belief that in our thousands of years of history, we have always been attacked. Dr. Nasir Dashti started from Arab Segment. There will be before that and Mughals and Afghans and Turkans and all that. But to be honest, we need to understand one thing. This is really fundamental. It's not only we need to understand. We have to make our nation to understand. This is my honest belief that this is the most difficult and worst time in our history of thousands of years. This is the first time that we have a real serious question and issue of our survival as a nation, because they really have decided to eradicate it completely. They want to eliminate and eradicate us as a nation completely and utterly. यानी तभी समझो था कि सब शयूं कारोकारी थन था. Do you know, it is estimated that on average in Sindh 5,000 people they die, and these 5,000 people they die, which are easily preventable. Hidayat said this is 80% of people they don't have drinkable water. Now they say no, it's 90%. The chief minister said 90% people जो को अड़ो पानी पींदो वो बीमार न थींदो ऐं पोइ मरंदा न, हेपेटाइटिस न थींदो त कीअं थींदो? सिंधु दरिया जे करे सुकी 92% डेल्टा तबाह थियो, 90% पानी ख़तम थियो. They want to really eradicate the basis on which Sindh stands. जीअं पाकिस्तान थियो, not हजार न लख न millions of acres of land has been taken. कराची जी 50% ज़मीन फौजन वटा. हाणे कल्ह टियों ॾींहुं अनाउंस कयो त 6000 एकड़ फुर जो माल ॿियो कब्ज़ो ॿियो कीअं थींदो आहे? कब्ज़ो थींदो छाखे चइबो आहे? ॿियो कब्ज़ो छाखे चइबो आहे? 6000 असीं ॾियूं था इंडस्ट्रियल यूनिट्स था खोलियूं. हे 1.3 मिलियन इहा जेका असीं कॉर्पोरेट फार्मिंग कीअं ॿियो कीअं कब्ज़ो छाखे चइबो आहे? तव्हांजी ज़मीन हुजे, तव्हां जिते तव्हांजे बच्चनि जो गुज़र सफ़र हुजे, उहो हिकिड़ो माण्हू हुजे चएसि ॾेई था छाखे चइबो आहे? ज़ोर ज़बरदस्ती. ऐं हाणे जेका इंटरनेशनल सूरत हाल आहे उनमें सम्झनि था त असीं सगारा आहियूं. ऐं जीअं डॉक्टर शाह महसूद ॻाल्हि कई त बाक़ी जेके शयूं बचियूं आहिनि उन्हनि खे बि मुकमल तौर ते खणी, यानी सिंध में बुख जेको सो काए पई आहे. लिटरली माण्हू मरनि था बीमारियुनि में, बुख में, बेरोज़गारीअ में. ख़ुदकशी जा केस
नौजवान माण्हू डेली इहे सभु इंटर रिलेटेड आहिनि। इहो कारोकारी इहे वॾेरा जेके हुन ते पलजनि था, छाकाणि दुनिया में किथे बि इहो कोन्हे थियो त जॾहिं को क़ाबिज़ कुवत हुजे, उहा क़ाबिज़ कुवत सवाइ मक़ामी कोलेबरेटर्स खां सवाइ हुकूमत करे सघे कॾहिं बि कान थी आहे। अंग्रेज़ दौर में कोन, अरबन तूफ़ान दौर में कोन, अरबन जे दौर में कोन, मुग़लनि जे दौर में कोन, हर दौर में। पर अहिड़ा इंसान दुश्मन, वतन दुश्मन, अवाम दुश्मन जेके का परवाह कान्हे, हड़ मरी वञूं उन का परवाह कान्हे। उन ॾाढी कॾहिं कॾहिं ॾुखी ॻाल्हि थींदी आहे। तव्हीं ते रहो था न, सुखिया सताब आहियो रिलेटिवली, कोई दानिश्वर हो, चए थो उन्हनि माण्हुनि खे कहिड़ी ख़बर बुख जी, जिन बुख सिर्फ़ ॿाहिरां दरीअ मां बि ॾिठी, तव्हीं सुखिया सताबा तव्हांखे ख़बर ई कान्हे त जॾहिं कंहिंजे घर में बुख थिए थी, उन जा बच्चा बुख ते रड़नि था ऐं मरनि था बुख जे करे। अचो, ही माण्हू असां ते फर्ज़ बि करे विया आहिनि, असां ते कर्ज़ छॾे विया आहिनि, त तव्हीं असांजी कुर्बानी खे रायगान थियणु ॾींदो या न ॾींदो। ही रुगो हिन जो कोन्हे, इहो असांजे हज़ारनि सालनि जे जेके करोड़ा माण्हू जेके असांखे हलिया विया, त असांखे तव्हांखे मुल्क ॾिनूं, वतन ॾिनूं, धरती ॾिनी, तव्हां कयो छा हुन सां? ऐं हीअ जेका ॾुखी सूरताल, वी आर गोइंग टू face a very, very, very difficult situation, and it's really very important to perceive that now and to prepare for it now. जिंदगी में हज़ारे कमन गुज़र सफ़रा, ॿार पालणा, सभु ॻाल्हियूं करणियूं आहिनि, पर वतन खे केरु सारींदो, वतन खे केरु बचाईंदो, तारीख़ खे केरु बचाईंदो, धरती खे केरु बचाईंदो, हिननि शहीदनि जे खून खे रायगान थियण खां केरु बचाईंदो? इहा असांजी जवाबदारी आहे। ऐं इहा रुगो जज़्बाती ॻाल्हि नाहे, तमामु ईमानदारीअ सां, सम्झ सां, सोच सां, अकुल सां, बुर्दबारीअ सां, एके सां उते, छाकाणि बुनियादी तौर ते हुन हर उहा शइ जेको नैरेटिव हुननि फैलायो आहे, आस्ते आस्ते जेकॾहिं असीं हुनखे अॼु आउं डॉक्टर नसीब दश्तीअ सां, त जेकॾहिं नैरेटिव जेको फैलाइनि था, जेको हुननि फैलायो, जेकॾहिं असीं काउंटर नैरेटिव न ॾींदासूं त हुनजो जेको कूड़ आहे उहो हली वेंदो, असांखे ख़बर ई कान्हे। माण्हुनि खे उहो जेको बेटा जी शरत पाड़े नाहे परूड़ तक राति रंजाई गुज़री, माण्हू डेली बेसिस ते मरनि था, डेली बेसिस ते। तंहिंजे करे तमामु सम्झ सां, दाहत सां, जेको ऑर्डनरी दुश्मन नाहे, ऐं उहो सॼी स्टेट उन्हनि वटि आहे, असां छा आहियूं, ठीकु आहे, तंहिंमें रिली सुठा ॿुधाए, त हुननि जे पेट में या उते जेकी उते कोशिशि था कनि त जेका बि पोलिटिकल जिदोजहद आहे, जेके बि पोलिटिकल पार्टीज़ आहिनि, उनखे डिस्ट्रॉय कयो। छाकाणि जेकॾहिं जिदोजहद न हलंदी त कीअं आजको कीअं थींदो? ऐं उहा ॻाल्हि हुते कोन था कनि, हिते बि कोशिशि कनि था त जेके सीरियस संजीदा दुरियूं आहिनि उन्हनि खे कंहिं नमूने ॻोल्हियो, अल्टरनेट्स ठाहियो, कुझु कयो। पर तारीख़ जी अचो त अॼु हिन ॾींहं हिननि शहीदनि जे ऐं सिंध जे हज़ारनि शहीदनि जे अॻियां इहो वचन कयूं त असीं पंहिंजे हर हाल में पंहिंजे विता आहे, भला ॿियो नथा करे सघूं, इहा ॻाल्हि त सम्झो न, हुननि एॾो सारो फैलायो आहे। हिकिड़ी ॻाल्हि सम्झायो पंहिंजे अंदर में, सिंध असांजो वतन, सिंध असांजी माउ आहे, सिंध असांजो वतन सिंध आहे, जेको हज़ारनि सालनि खां आहे, सिंध असांजो वतन। असीं सिंधी क़ौम आहियूं, हज़ारनि साल हो उहे सभु शयूं आस्ते आस्ते वञनि था मेसारींदा, वञनि था डाहींदा, असीं हुनखे रीइस्टेब्लिश हिते बि कयूं, उते जेके हलनि थियूं अंडियूं मंडियूं, जेके बि जिदोजहदूं, तमामु पावरफुल जिदोजहदूं, उनखे मज़बूत कयूं, उनखे सपोर्ट कयूं। अॼु अचो त वचन कयूं त असीं पंहिंजे वतन, पंहिंजे धरती, पंहिंजे हज़ारनि सालनि जी तारीख़ खे मिटण न ॾींदासूं। असीं पंहिंजी पूरी कुवत सां पंहिंजे वतन जे आज़ादी, इंसाफ़ ऐं जियापे जे लाइ कोशिशि कंदा रहंदासूं। ऐं इन में हिमत हारण जी ॻाल्हि आहे
सॼो ॾींहुं ॾाटा उभाजे करे लखे ईद जा चंद उभरी पवन ऐं ज़रूरु ॾींहुं ईंदो. With the dawn, the day will come, the day will come. When the dawn of freedom and justice will rise on our motherland, and the reddish that you see on the sky will be filled with the blood of these martyrs.